दस्वां मरुतः वृष्णिमातरः सुभञ्जावानो विदथे खुजग्मयः अग्निर्जिव्यां मनवः सूरचक्षसो विश्वे नो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवागुंसस्तुना बिभ्रसेमहि देवहितं जदायुः सतमिन्नु सरदो अन्तिदेवा यत्रा न चकरा जरसन्तनूनां मा पुत्रा स्वचत्रा पितरो भवन्ति मानो मद्यारिरेखतार्युगन्तो रदतिरद्यौरदतिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वं मा द्युः शान्ति अन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरौषधयः शांति वनस्पतयः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्ट शान्तिर्भवतु सुशान्तिर्भवतु शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रीमद् भागवत महापुराण की जय, लड्डू गोपाल की जय, सभी ऋषि मुनि संत महात्मा पितरों की जय, समस्त देवी देवताओं की जय, गुरु तत्व की जय, संत महात्मा ब्राह्मण भगवान की जय। ओम नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगद्विताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। ओम हे महाकाल हे प्रलयंकर हे शशिभूषण हे त्रिपुरारी हे आशुतोष हे नीलकंठ हे विश्ववास गंगाधारी अभयुक्त परात्पर पूर्ण ब्रह्म सर्वेश्वर हो मदनारी हो निर्लेप निरंजन निराकार तुम अजर अमर अविनाशी हो। इस अखिल विश्व के कण कण में परिपूर्ण तुम्हारी सत्ता है, तेरी इच्छा के बिना कहीं हिल सकता एक न पत्ता है। हे भक्त वत्सल ईश तुमको बार बार प्रणाम है, सर्वे सुमंगल कीजिए शंकर तुम्हारा नाम है। हे आशुतोष महेश शिव शंकर गिरीश उमापति, हे भुजगराज कृपालु सर्व विपदा हरो विपदा हरो। शिव समान दाता नहीं के विपद विदारण हार, लज्जा सबकी राखियो नंदी के असवार। सेवा पूजा बंदगी के तुम्हारे तुम्हारे नाथ, तुम्हारे तुम्हारे हाथ हम तो कछु जाने नहीं तुम जानो। बाबा विश्वनाथ बोलो काशी विश्वनाथ भगवान, गणेश भगवान की जय, झूलेलाल स्वामी की जय, संत महात्माओं की जय, माँ दुर्गा की जय, बड़ुकनाथ भैरवनाथ की जय। आइए विराजिए हनुमान जी, कथा कहो मति अनुसार, कृपा भक्ति दीजिए संगत को सभी लाभ। बोलो हनुमान जी महाराज की जय। श्री राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो रे, अंजनी के लाला वीर हनुमाना, अंजनी के लाला सुनहु कृपाला, संकट हरियो रे प्रभु मन बसियो रे। बोलो हनुमान जी महाराज की जय। ओम गम गणपति नमः, गम गणपति नमः, गम गणपति नमः। ओम नमो शारदा मातृ विद्या प्रदेनी, करो मेध मेधा यथा कंत्रवेणी, करो नष्ट मोहाद शांत्याद दीजिए, हरु आपकारी हृदय धाम की जय। ओम ऐं श्री सरस्वते नमः, ओम ऐं श्री सरस्वते नमः, ओम ऐं श्री सरस्वते नमः। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि, महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जिसो चंदा उगवे सूरज चढ़े हजार, एते चानन हो दिया गुर बिन घोर अंधार। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। पवनतनय संकटहरन मंगलमूर्तरूप रामलशन सीता सहित हृदय बसों सुरभूप। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपितवाम भागम पाणो महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम रघुवंशनाथम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम श्री वरुणदेवाय नमः, जनजीवनाय नमः, जलस्वरूपाय नमः, मत्स्यारूढ़ाय नमः। ओम श्री वरुणदेवाय नमः। ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस् तं नमामि हरिं परं। हरि ओम। ओम सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। ओम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम बप एक इनके पद बंधन किए नाशे विघ्न अनेक। ओम वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्ठात् पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय राधेश्याम, 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 जय जय राधेश्याम। श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्रादि सर्वाद्या रम्या रमा आशीष गोपी मंडल पूजता। जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम। जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम, जय जय राधेश्याम।
वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा ही राधिका आरम्या ही रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भवव्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम, राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, श्री राधे जय जय राधे श्याम। ओ जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी राधा जी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी राधा जी की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी वृंदावन की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी वृंदावन की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी भागवत जी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी भागवत जी की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी भक्त जनों की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी भक्त जनों की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी
बलहारी गिरधारी की बलहारी श्री वल्लभ विठल गिरधारी गिरधारी की बलिहारी श्री वल्लभ विठ्ठल गिरधारी गिरधारी की बलहारी श्री राधा जी की बलिहारी श्री राधा जी की बलहारी श्री भागवत जी की बलिहारी श्री भागवत जी की बलहारी सर्व भक्त जनों की बलिहारी सर्व भक्त जनों की बलहारी वो सब संत जनों की बलिहारी सब संत जनों की बलहारी ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद हाँ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोपाल भजो राधे ओ गोपाल भजो दीनों की दया भजो दीनों की दया ओ जपो कृष्ण कृपा को यशो के लाभ ओ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद हाँ भजो राधे 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 गोविंद भजो राधे 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 गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद जपो राधे राधे श्याम राधे 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 जय राधे जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की श्रीमद् भागवत भगवान भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 बोल वृंदावन बिहारी लाल की भक्तवत्सल भगवान की जय राधा वर कृष्ण चंद्र चंद्र की जय द्वारिकाधीश भगवान भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। युगल सरकार भक्त वत्सल भक्त तत्पर भक्ताधीन मना कोटि कंदर्प लावण्य प्रेमावतार भगवान श्री राधा माधव जी श्रीमद् भागवत भगवान सद्गुरुदेव भगवान सर्व संत भक्त महात्मा दृष्ट अदृष्ट सभी के चरणों में प्रणाम करके
आचार्य श्री रामरुद्र पांडे सहयोगी संत महात्मा जन के चरणों में प्रणाम करके, सर्व सात संगत जी के पावन चरणों में प्रणाम करके आइए भगवद कथा के अमृत में हम डुबकी लगाएं, प्रवेश करें। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत। सात संगत जी कल कथा ता श्रवण कई, ॾाढी सुंदर रास महारास प्रेममयी कथा। एक ॾींहुं महाशिवरात्रि आई, नंद बाबा यशोदा मैया सभिनी ब्रजवासिन मिली करे उन्हें उपवास रखियो, केवल जल पी करे भगवान जी भक्ति कई। सरिता किनारे अची करे निरंतर भगवत भक्ति कथा कीर्तन भगवान शिव शंकर जी आराधना करे, सिमरन करे ऐं सॼो ॾींहुं उन्हनि गुजारियो। चओ जय श्री कृष्ण। रात जो उन्हें सरिता किनारे ही विश्राम कयूं, घर न वया। चओ जय श्री कृष्ण। बोल सतगुरुदेव भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुबह जो प्रभात काल अचानक ॾाढो वॾो हिकिड़ो अजगर नंद बाबा जे चरणनि खे पकड़े थो। नंद बाबा खे पकड़े वरितई, छॾे नथो। नंद बाबा कोशिश कई, ॿिया ग्वाल बाल आया, डंडा हयूं तॾहिं बि उहो छॾे कोन थो। बरंदड़ लकड़ियूं हयूं तॾहिं बि नथो छॾे। नंद बाबा तुरंत सभु सहारा छॾे करे श्याम सुंदर खे पुकारियो, हा कृष्ण, ओ गोविंद, ओ पुट कृष्ण, हे मधुसूदन, जल्दी अच। हमेशा तूं विपत्तियुनि खां रक्षा कई आहे, हमेशा संकटनि खां बचायो आहे। भगवान त प्रतीक्षा पिया कनि, बसि बाबा मूंखे आवाज़ ॾियनि। तुरंत भगवान उते प्रकट थिया ऐं अची करे चरण स्पर्श कयूं अजगर खे। अजगर जी उहा देह छॾिजी वई ऐं उन में दिव्य स्वरूप देवता प्रकट थियो। चओ जय श्री कृष्ण। उन पंहिंजो पिछलो जन्म ॿुधायो त उहो सुदर्शन नाले सां देवता हुयो, शाप जे करे आयो, लेकिन करुणा संतन जी की वरदान मिलियो कि श्री कृष्ण जा चरण स्पर्श थियण सां मुंहिंजी मुक्ति थींदी। बोलो भक्त वत्सल भगवान की। इन तरह सां भगवान शंखचूड़ जो भी उद्धार कयो आहे। जेको यक्ष हुयो उनखे भी भगवान मुक्ति ॾिनी आहे, मुक्ति बाटींदा था वञनि। जेके भक्त आहिनि उन्हनि खे प्यार सां, जेके दुष्ट आहिनि उन्हनि खे मार सां। भगवान मारते नहीं, तारते हैं। इन करे भगवान जो नालो आहे मुकुंद। छा नालो आहे? मुकुंद जो अर्थ आहे मोक्ष ॾियण वारो, मुक्ति बाटण वारो। जीअं असां प्रसाद में चना रेवड़ी तव्हां बाटींदा आहियो, हा चणा बाटींदा आहियो, कोई वॾी ॻाल्हि न लॻंदी आहे तव्हांखे। तीअं भगवान खे मुक्ति बाटण कोई वॾी ॻाल्हि न आहे। इन करे उनजो नालो आहे मुकुंद। अच्छा, हिकिड़ो नालो आहे भगवान जो जगन्नाथ। सभिनी जा उहे ई नाथ आहिनि। जेको इहा भावना रखे थो कि मुंहिंजा नाथ जगन्नाथ आहिनि, जीवन भर भगवान उनजा नाथ थी करे अंग संग सहायता थियनि। खेल विश्वास जो आहे। हमेशह हिकु ॻाल्हि असां सत्संग में चवंदा आहियूं, श्रद्धा विश्वास अनिवार्य अथव। चओ हरे राम। श्रद्धा विश्वास कंपलसरी अथव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। भगवान अवतार वठंदा आहिनि, अवतरण थींदो आहे भगवान जो, है न। अच्छा, अवतार जो अर्थ ख़बर अथव? वेद शास्त्रनि जे अनुसार पराशर जी ॿुधायो अवतार जो अर्थ छा आहे, ॿुधायो। हमेशा ॿुधंदा आहियो न। अवतार जो अर्थ आहे अवतरण। अवतरण यानी जेको मथों हेठि लहे उनखे अवतार चइबो आहे।
जेको मथों हेठि लही अचे। अवतार उन्हनि जो न थींदो आहे जेके जनम मृत्यु में अचनि था, उन्हनि जो अवतार न थींदो आहे। प्रकट त भॻवान बि थींदा आहिनि, लीला सां जन्म में ईंदा आहिनि, लेकिन उहे अवतरित थींदा आहिनि। अवतरण थींदो आहे, उन्हनि जो अवतार वठंदा आहिनि। अवतार जो अर्थ आहे जेके मथों हेठि लही अचे। अनंत लोक महेश्वर श्री कृष्ण भगवान वैकुंठाधिपति हेठि लही आया, ग्वाला ठही आहे। छा इहा उनजे सम्मान जी ॻाल्हि त न आहे? गायूं चारण, घुमण फिरण, लेकिन हेठि लही आहे, पंहिंजे स्तर खां हेठि लही अचनि। छाजे करे? कोई स्वार्थ न, प्यार जे करे। परित्राणाय साधु नाम, संतन जा दुख दूर करण जे लाइ, पापनि जो नाश करण जे लाइ, धर्म जी स्थापना। पर मुख्य जेकी असली राज वारी ॻाल्हि आहे उहा भक्तनि जे प्रेम जे करे। बाक़ी सभु ॻाल्हियूं न भॻवानु इशारे सां करे सघंदा आहिनि, पर प्यार करण जे लाइ त ख़ुदि खे अचिणो पवंदो। चओ हरे राम। यशोदा मैया लाइ भागवत में लिखियलु आहे, अरे लखें दास दासियूं सभु कमु करण लाइ आहिनि, लेकिन श्री कृष्ण जो सभु कमु पंहिंजे हथनि सां कंदी आहे, दास दासियुनि खां न कराईंदी आहे। अॼुकल्ह थोड़ा सा माण्हू धन में वधनि था त पंहिंजे ॿारनि जी सेवा नौकर नौकराणी खां था कराइनि, पाण नथा कनि। माता पंहिंजे ॿार जी सेवा पाण प्रेम सां वात्सल्य रस में करे नथी करे, आया खां थी कराए, नौकराणीअ खां, त उहे ॿार जवान थी करे पंहिंजे माता पिता जी सेवा बि नौकरनि खां कराईंदा आहिनि। चओ हरे राम। सभु कर्म ई त आहिनि जेके घुमी फिरी करे वापसि ईंदा आहिनि। अगरि असां चाहियूं था सभु ठीकु हुजे, ॿाहिरि दुनिया ठीकु हुजे, त पाण खे ठीकु करिणो पवंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। युगल गीत, बांसुरी वादन जो सुंदर आकर्षण, ये सब आनंद भगवान वृंदावन में बरसाए रहे हैं। चौ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। की करी अरिष्टासुर बैल जे रूप में अची वियो, भयंकर बलशाली, ऐं भगवान सुञाणे वरितो ऐं बैल खे बि मोक्ष ॾिनो। बोलो श्री मुकुंदाय नमो नमः। वरी कॾहिं श्री नारद जी महाराज, चओ नारायण नारायण। कंस वटि आया, चवण लॻा, हे राजा, अॼु मां तोखे ॾाढो वॾो हिकिड़ो गहरो राज ॿुधाइण वारो आहियां। अचो अचो गुरु जी, तुरंत ॿुधायो, तव्हां ई त मुंहिंजा हितैषी आहियो। नारद जी महाराज हिकिड़ा अहिड़ा आहिनि जंहिंखे देवता बि आदर कंदा आहिनि, दैत्य बि आदर कंदा आहिनि। अच्छा, मज़े जी ॻाल्हि आहे, वञनि काॾे बि कूड़ कंहिंसां न ॻाल्हाईंदा आहिनि। चाहे धर्म जी रक्षा जे लाइ कूड़ ॻाल्हाइनि, दैतनि सां बि कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि। कॾहिं सच जे सहारे ते ई बुद्धिमत्ता सां, विवेक सां कमु वठी करे उहे भॻवान जी सेवा कंदा आहिनि, असांजी रक्षा कंदा आहिनि। कंस आवादर कयो भॻवान नारद महाराज जो। नारद जी चवनि था, कंस तोखे पतो अथई, बसि हाणे आख़िरी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थो, तुंहिंजो अष्टम गर्भ यशोदा नंद बाबा जे घर में अथई, ऐं जेको कृष्ण आहे उहो ई अठों गर्भ अथई, ऐं उहो ई तुंहिंजो काल अथई, उहो ई देवकी माता वसुदेव बाबा जो पुटु अथई। हे भगवान, हे भगवान, गुरु जी तव्हां मुंहिंजा हितैषी आहियो, अॼु मूंखे पतो पियो आहे। चओ जय श्री कृष्ण। बसि बसि बसि, मां न छॾींदुमि, हिननि मूंसां छल कयो आहे, अॼु ई मां वसुदेव खे माराए छॾींदुमि। नारद महाराज चयो, वसुदेव खे छॾ, वासुदेव खे पकड़, वरी न भटकी वञे, देरि न थी वञे, तुंहिंजो काल वसुदेव कोन्हे, वासुदेव अथई। हा गुरु जी ठीकु था चओ, लेकिन कैद में विझाए छॾी वरी दुष्ट देवकी माता वसुदेव बाबा खे। चओ जय श्री कृष्ण। कंस तैयारी करण लॻो। नारद जी चवंसि था, तूं हिकु कमु कर, श्री कृष्ण खे हिते घुराए छॾ मथुरा में, ऐं हिते षड्यंत्र करे पोइ तूं पंहिंजो कमु करे वठि। चवनि था, हा गुरु जी तव्हां सही था चओ, होॾे जेके बि आहिनि वापसि ई न आया। हाणे मां ईअं कंदुमि, कंहिंखे मोकिलियां, त दिमाग़ में ॻाल्हि आई, अक्रूर चाचा, हिनखे चाचा चाचा चवंदो आहे कृष्ण, हिननि सां प्रेम बि अथनि, बसि बसि उनखे सम्झाए बुझाए उन सां ई ईंदो। चओ हरे राम। नारद जी महाराज हलिया, नारायण नारायण चवंदा। चओ जय श्री कृष्ण। उतों घुमी फिरी करे नारद जी महाराज सिधो श्याम सुंदर भगवान वटि।
अची जय हो प्रभु भगवान चवनि था आइए नारद जी चवनि था प्रभु वाह वाह हाणे देरि न कयो ये फुटकर जा कम न कयो होलसेल जा कम चिल्लर में मारियो था हिकु हिकु राक्षस खे त पोइ वरी त हज़ारे साल लॻी वेंदा दया कयो हाणे पंहिंजो कमु कयो धरतीअ जो भार लायो ऐं चङी तरह पापियुनि जो नाश कयो धरती माता पुकार थी करे मां तव्हांजी हाणे लीलाऊं ॾिसंदुमि आहा तव्हां मथुरा नगरी प्रवेश कंदव सभिनी खे दर्शन ॾींदव कोलया पीढ़ जो उद्धार कंदव हाथीअ जो ऐं वॾा वॾा पहलवान चाणूर मुष्टिक शल तोशल कूट इन्हनि खे कूटे करे अॻिते वधंदव कंस मर्दन कंदव प्रभु वाह वाह तव्हांजा जनेऊ संस्कार थींदा विद्या अध्ययन कंदव वरी जरासंध सां तव्हां भयंकर युद्ध कंदव 17 बार उनखे हाराए छॾींदव काल्यवन जो उद्धार कराईंदव अॻिते मुचकुंद महाराज खां चओ जय श्री कृष्ण कैद में पयल राजकुमारनि जी रक्षा करे उन्हनि ते कृपा कंदव राजाउनि जो उद्धार कंदव भीमसेन जे द्वारा जरासंध जो वध कराईंदव वरी भौमासुर नरकासुर जो उद्धार कंदव ये सभु लीलाऊं मां ॾिसंदुमि प्रभु तव्हांजा विवाह ॾिसंदुमि तव्हांजा ॿार तव्हांजा पोटा ॾिसंदुमि जेकी कथा थियण वारी आहे एडवांस में पूरी नारद जी महाराज ॿुधायो भगवान चवनि था ठीकु आहे नारद जी इहो त ॿुधायो ओॾे छा चई आया हो कंस खे ओॾे छा चई आया उन्हनि खे नारद जी महाराज खिलण लॻा चवनि था प्रभु रस्तो त साफ़ करिणो पवंदो आहे तव्हांजे लाइ रस्तो ई त ठाहियो आहे ओॾे वञण जो ठीकु आहे नारद जी तव्हां जेको चओ था उहो ई थींदो बोल वृंदावन बिहारी लाल कंस षड्यंत्र करणु लॻो त हिकिड़ो भयंकर राक्षस आयो अरिष्टासुर चई हिकिड़ो मौक़ो असांखे मिले ठीकु आहे भाई अरिष्टासुर बैल थी करे आयो भगवान उनखे पकड़े करे उद्धार कयो त भगवान जो नालो थियो अरिसूदन बोलो अरिसूदन भगवान की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव केशी आयो केशी दैत चए थो तव्हां मूंखे हिकिड़ो मौक़ो जो मूंखां त देवता भॼी वेंदा आहिनि स्वर्ग छॾे करे हे जेके दैत आहिनि उन्हनि जी अलॻि ॻाल्हि आहे मुंहिंजी अलॻि ॻाल्हि आहे ठीकु आहे भाई ईअं कमु थी वञे त बढ़िया आहे न त पोइ अॻिलो प्रोग्राम त तयारु आहे प्लानिंग त असांजी थियल आहे केशी घोड़े जे रूप में आयो जेॾी महिल हिन हिनाइण लॻो त देवता भॼी वेंदा स्वर्ग छॾे ईअं न सम्झिजो जे हे घोड़ा हूंदा आहिनि टांगे वारा उन घोड़े जो वर्णन लिखियलु आहे त आकाश में उनजो शरीर स्पर्श कंदो चओ जय श्री कृष्ण उहो डुकंदो डुकंदो आयो ग्वाल बाल थर थराइजी आहे देवता बि डिॼी आहे भगवान मुस्कुराइनि था ग्वाल बालनि खे पंहिंजो पोइते करे वरितो जोर सां अची करे भगवान ते प्रहार कयईं भगवान हिकु तरफ़ थी विया ॿियों बार आयो वरी भगवान घोड़े खे हटाए छॾियो टियों बार जेॾी महिल आयो त भगवान पंहिंजो हथु खणी करे सिधो घोड़े जे मुंहं में ॾेई छॾियो सिधो मुंहं में जीअं भगवान जो कर कमल वियो उन जो प्रहार सही न सघियो ऐं केशी दैत उते ई श्री गोपाल नमो नमः बोलो वृंदावन बिहारी लाल की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अञा रुकी न इहा कहानी व्योमासुर आयो उन ग्वाल बाल जो वेश धारे करे भगवान जे खेल मंडलीअ में शामिल थियो क्रीड़ा मंडलीअ में और डडी बोरा करे छापो करे हिकु हिकु ग्वाल बाल खे खणी वञी करे ऐं हिकिड़ी गुफ़ा जे अंदरि बंदि करे मथां वॾी चट्टान लॻाए छॾे भगवान ॾिसण लॻा भैया हे काॾे आहे धीरे धीरे ॿ ॿ टे टे चार चार गायब था थींदा वञनि अधु ग्वाल बाल रहिजी विया आहिनि भगवान ध्यानु ॾिनो अरे अच्छा हे नकली अची वियो आहे हे कंस जो माण्हू ठीकु भगवान पोयों पोयों विया हुनजे ऐं पकड़ियऊं उनखे ऐं पकड़े करे जो उनखे ॾिनऊं हिकिड़ो झटको त उहो बि सिधो वैकुंठ धाम पहुची वियो श्री मुकुंदाय नमो नमः भगवान उहा पिनाक जेकी लॻल हुई शिला उहा तोड़े छॾी चट्टान हटाए करे सभई ग्वाल बालनि खे भगवान वापसि वठी आया हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हाणे कंस चयो बसि 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 अॼु तक जेके विया आहिनि वापसि न आया आहिनि जेके बचा उहे बि न ईंदा अक्रूर चाचा तव्हां मुंहिंजो कमु कयो अक्रूर चाचा सम्झी आहे दुष्ट एॾो प्रेम सां थो ॻाल्हाए पक कोई खोट आहे कहिड़ो कमु जीअं कृष्ण खे षड्यंत्र करे वठी अचो सम्झाए ॿुधाए
हाँ अक्रूर चाचा सोचन था कि वञा कि न वञा, लेकिन जी श्री कृष्ण जो नालो आयो उन्हनि जी यादि आई त रही न सघिया। क्यों श्री कृष्ण त जगदीश्वर आहिनि, मां वञा कम से कम उन्हनि जो दर्शन थींदो, दीदार थींदो, आनंद थींदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। बोलो श्री तुलसी माता की। जय। हाणे अक्रूर चाचा हलिया, अक्रूर चाचा हलिया सुबुह जो ऐं पहुता शाम जो। छाजे करे? अहिड़ो प्रेम में भरिजी आ, भाव में भरिजी आ कि श्री कृष्ण जी यादि करे 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 नेत्रनि में आंसू था अची वञनि, रस्तो नज़र नथो अचे। चओ जय श्री कृष्ण। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। मेरे गोपाल दीदार का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ। छोड़ कर तुझको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ। छोड़ कर तुझको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ। सिर्फ एक बार तेरे साथ का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छिपा रखे हैं सपने मैंने, अपनी आँखों में छुपा रखे हैं सपने मैंने। अपनी पलकों में छिपा रखे हैं आंसू मैंने, अपने पलकों में छुपा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हाँ हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह।
वृंदावन बिहारी लाल। लाल की जय। अक्रूर चाचा शाम जो वञी पहुता। जिन महिल ब्रिज आई, गायूं आयूं, बछड़ियूं बछड़ा झुंड वञी रहिया आहिनि, त जेकी रेती हुई वृंदावन जी मिट्टी हुई, उते श्री कृष्ण जा चरण चिन्ह नज़र आया। उते दंडवत करण लॻा, सुम्ही पिया। वरी होश संभाले हलिया, मन में कल्पना था कनि मां वेंदुमि त कृष्ण बलराम पकड़े वठंदा, चाचा चाचा चई करे गले सां लॻाईंदा। आहा, अॼु मां उन्हनि जो दर्शन कंदुमि, उन परम तत्व जो दर्शन कंदुमि। उहो परम पुरुष जेको अनंत सुंदर, जंहिं अहिड़ी लीलाऊं कयूं, टई लोक जंहिंजा गुण ॻाईंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं जीअं वाकई जीअं जीअं उन भावना रखी, भॻवानु उहा ई पूरी कई। सुबुह खां शाम थी वई, गो दोहन जो समय थियो, गांइ जे ॾोहण जो। श्री कृष्ण बलराम गऊ माता जो खीर वठण जी तैयारी था कनि। अचानक अक्रूर चाचा जो रथ रुकियो, ॿई डुकंदा आया। चाचा चाचा चई, हिकु बांह कन्हैया पकड़ी, ॿी दाऊ पकड़ी, घर वठी आ। नंद बाबा यशोदा मैया सां मुलाक़ात थी, घणे प्रेम सां उन्हनि जी पूजन अर्चन करे विहारे, बढ़िया प्रसाद भोजन खारायो, हालचाल वरितो, ॾिनो। कंस जा अत्याचार वर्णन थिया, कीअं अचणु थियो आहे। अक्रूर चाचा पहिरियों श्री कृष्ण खे ॿुधायो त हीअ ॻाल्हि आहे। श्री कृष्ण चयो, इहा ॻाल्हि खोले करे बाबाजीअ सां न कजो, इहा ॻाल्हि न चइजो, न त असांजा बाबा ऐं मैया यशोदा दुखी थी वेंदा। ठीकु आहे, ठीकु आहे। उन्हनि खे बसि एतिरो ई चओ कि मेलो ॾिसण था वञूं असां मथुरा में। इन खां पोइ सुंदर शुद्ध पान खाराए करे अक्रूर चाचा खे विश्राम करायूं। हिकिड़ो चरण श्री कृष्ण था दबाइनि, ॿियो चरण भॻवानु बलराम था दबाइनि। चओ जय श्री कृष्ण। इन तरह सां आओ भगत थी आहे। सुबुह जो नंद बाबा खे पतो पियो कि वॾो मेलो लॻण वारो आहे। कंस मामा सॾु करायो आहे श्री कृष्ण खे, त चवनि था अकेलो न वञणु ॾींदुमि तोखे, मां बि तोसां गॾु हलंदुमि, ॿिया बि असांजा मित्र यार हलंदा। ठीकु आहे बाबा, जीअं तव्हांजी इच्छा। तैयार थी आहे। उहो जो गोपियुनि खे पतो पियो, चओ जय श्री कृष्ण। गोपियूं जेॾी महिल आयूं, रथ ॾिठऊं, चयो केरु आहे? कि अक्रूर। हे त ॾाढो क्रूर आहे, हिन जो नालो अक्रूर रखियो कंहिं? हे जीवन धन प्राण खां प्यारो असांजो श्याम सुंदर उनखे वठी वेंदो। लेकिन जेॾी महिल पतो पियो कि श्री कृष्ण ई वञण था चाहिनि, त पोइ गोपियूं चुप थी वियूं। पोइ रथ खे न रोकियो, छो जो इहो ई त प्रेम आहे। असांजे प्रीतम जी इच्छा आहे वञण जी, उनजी इच्छा न हुजे त केरु उनखे वठी वञी सघंदो। लेकिन उहे चाहिनि था, ज़रूरु वञनि। उन्हनि जे ख़ुशीअ में ई असांजी ख़ुशी आहे। चओ हरे राम। नंद बाबा गोप ग्वाल बाल छकड़ा भरे, गाॾियूं भरे हलिया। एॾो हिकिड़ी सुंदर रथ में अक्रूर चाचा जेके आया, उन में कृष्ण बलराम खे विहारे वठी था हलनि। मन में कल्पना थो करे अक्रूर चाचा, अरे मां पाप त नथो कयां, अधम त नथो कयां, खोटो कर्म त नथो कयां। हेॾा नंढा हे त ग्वाल बाल आहिनि, हे त ॿार आहिनि, अञा उमिरि घणी आहे, 11 साल 56 ॾींहं श्री कृष्ण भॻवानु रहिया गोकुल वृंदावन में। 4 साल गोकुल में रहिया, बाक़ी वृंदावन। एतिरनि ॿारनि खे ॾिसो, भॻवान जी माया मोहित थी करे छॾे। अचण महिल भगवत तत्व वीचार कयूं, वञण महिल उन्हनि खे बालकता नज़र अचे। भॻवानु चयो हो मम माया दुरत्यया। भॻवानु चयो हिननि जो भव मिटाइणो पवंदो। ब्रह्म हृदय आयो। अक्रूर चाचा चयो प्रभु आज्ञा जो तो मां स्नान करे वठां। हा हा चाचा, असां वेठा आहियूं रथ में, तव्हां स्नान करे अचो। अक्रूर चाचा विया, उन में जीअं अंदरि टुॿी हयूं, अंदरि छा था ॾिसनि, श्री कृष्ण बलराम मुस्कुराइनि था। कि इन जी छवि अहिड़ी आहे न, हिकु बार खोले ॾिस त पोइ वरी अखियूं बंदि कर, उहे ई नज़र ईंदा आहिनि। ऐं पाणीअ में बि उहे ई था नज़र अचनि। ईअं हूंदो टुॿी हणी जो ॿाहिरि निकिरनि त भॻवानु मुस्कुराइनि था। चई हा ईअं ई आहे, हे रथ ते ई वेठा आहिनि। लेकिन ॿी टुॿी हयूं त हाणे त भॻवानु साम्हूं अची विया, डिॼी विया। अरे हे कीअं? उहो त रथ ते वेठा, हिते था नज़र अचनि। उहे बि आया छा स्नान करणु, वरी ॾिसनि त ॿाहिरि वेठा आहिनि, मुस्कुराइनि था भॻवानु। चई हाणे बसि आख़िरी बार मां ॾिसां, पतो पए
हाणे जो टुबी हयूं तो भगवान जो परमात्म स्वरूप शेषनाग जे शैया ते भगवान लेटियल आहिनि ऐं सिद्ध चारण गंधर्व मुनि संत महात्मा ब्रह्मा जी सब स्तुति करे रहिया आहिनि, गीत ॻाए रहिया आहिनि। अलौकिक स्वरूप साक्षात भगवान जो वैकुंठ जो दर्शन यमुना नदीअ में कयो। स्वयं जिया हथ जोड़न लगा, चुप थिया, मन ही मन अनंत प्रणाम करण लगा। बाहर निकरी आया, चुपचाप वेही करे रथ हलाइण लगा। श्री कृष्ण मुस्कुराइनि था, चाचा का भयो, छा थियो, तव्हां चुप चुप था लॻो, छा थियो चाचा ॿुधायो। चई बसि सरकार हाणे वधीक चक्कर में न विझो, तव्हांजी माया ॾाढी कठिन आहे, मुंहिंजो प्रणाम स्वीकार कयो। अभय थिया। भगवान हिकु पहर बाक़ी हो त मथुरा नगरीअ में पहुता साध संगत जी, ऐं जीअं पहुता त ग्वाल बाल गॾु हा भगवान सां, सभु दोस्त यार उहे बि आया। उहे चवण लॻा हलो त भैया कन्हैया मथुरा नगरीअ जी ॾाढी असां महिमा ॿुधी आहे, अॼु घुमी करे दर्शन करे अचूं। चओ जय श्री कृष्ण। छो जो श्री कृष्ण भगवान न विया न त वृंदावन में हिकु बि माण्हू मथुरा घुमण तक न वियो। कलाक जो बि रस्तो कोन्हे, अधु मुने कलाक जो रस्तो आहे, कोई न विया। श्री कृष्ण वृंदावन में हिकु पल बि असां नथा वञी सघूं। मथुरा त छॾियो, वैकुंठ अची वञे तॾहिं बि न वञूं, अहिड़ो प्रेम कंदा हुआ। भगवान निकिता ग्वाल बालनि सां गॾु मथुरा नगरी घुमण लॻा। जीअं भगवान विया, अरे मथुरा में ब्रेकिंग न्यूज़ अची वई, आग वांगुरु ख़बर फैलजी वई। अरे भैया वो पूतना मारे वालो आ गयो, अरे अरे भैया वो गिरिराज उठाए वारो आ गयो, वो कन्हैया आ गयो, वो कानूड़ो आ गयो, वो दाऊ जी आ गयो। चलो चलो, सॼी मथुरा नगरी उमड़ी घुमड़ी श्री कृष्ण खे थी ॾिसे। माताऊं अटारियुनि ते चढ़ी वियूं, कन्याऊं थी ॾिसनि, ऋषि मुनि संत महात्मा नर नारी फोकट में प्रभु जो दर्शन करे रहिया आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान की। ग्वाल बाल चवण लॻा श्रीदामा, अरे कन्हैया तोखे तुंहिंजो हिते भव्य स्वागत तो थी पियो, तुंहिंजी पहचान आशा कि अरे तव्हांखे पतो कोन्हे हितां जो जेको राजा आहे उहो मुंहिंजो मामा आहे, मामा जी नगरी आहे, त भैया कीअं न स्वागत थींदो। चओ जय श्री कृष्ण। मनसुखा नाराज थियो पंटीह किले वारो कि दारी के पहले बताए रहे थे, पहले बताए होत तो हम न बढ़िया बगलबंदी लगा के चकाचक बढ़िया हम भी सवर के आते। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों ॿुधायां असां बि बढ़िया बढ़िया ड्रेसियूं पाए अचूं हा। भगवान मुस्कुराइनि था, घबरायो छो था, साम्हूं ॾिसो धोबी थो अचे। साम्हूं धोबी आयो, भगवान चई राम राम मामा। धोबी चंडो हिकु नंबर जो। भगवान जी सुंदरता ॾिसी पहिरियों त चक चक ॾिसणु लॻो। चए थो मां तुंहिंजो मामो कीअं थियुमि। चई अरे भैया मथुरा के राजा कंस हमारे मामा, मामा के नगर वाले सबके सब मामा। चई वञ तोखे मामा चङी तरह यादि थो करे। चई उन सां त पोइ भेंट करणी आहे, हिन लाइ आया आहियूं। पहिरियों मुंहिंजे कुझु कपिड़ा ॾेई छॾियो त तव्हांजी ॾाढी महिरबानी। घटि वधि ॻाल्हाइणु लॻो भगवान खे, अरे ग्वारिया गायूं चारण वारा हे कंस महाराज जा कपिड़ा, राजसी ठाठ बाट जा ॾिठा अथई कॾहिं। लाम लंगोट पीतांबर पाइण वारो घुमण वारो तूं हे कपिड़ा पाईंदे। गुस्सो अची वियो भगवान खे न मनसुखा खे कि दारी को हमारे कन्हैया को बरजत है। अरे कन्हैया दिखा तो पूतना वालो हाथ। हाणे पूतना खे जॾहिं को मारियो त भगवान जो नालो पइजी वियो, बसि हिनखे ॾेखारियसि पूतना वारो हथ। चओ हरे राम। जीअं न लखन लाल शूर्पणखा जो नक ऐं कनु कटियो त हिकिड़ो ट्रेंड हली पियो रामायण में। हाणे जेके बि राक्षस अचनि बसि बानर उथनि ऐं नक ऐं कनु गायब। ईअं भाई ईअं छो था कयो, सभिनि जा नक कन ई छो था कटियो। कि जिन कननि में भगवान जी कथा न वई उनजी नक बचणी न खपे। चओ हरे राम। उनजी कहिड़ी इज़त। भगवान चई ऐसी बात, हिकु खींचे करे चमाट ठगा कई उनखे त बिल्कुलु मस्तक कटिजी करे अलॻि किरी पियो। चओ हरे राम। ॿिया जेके बि हुया धोबियूं त डिॼी विया, भैया हिनजे त हथ में ई तलवार लॻल आहे। बिल्कुलु सभु भॼिया कपिड़ा छॾे करे, हीअ पाए वठो बढ़िया मनपसंदि। पातऊं त सही, कपिड़ा बि ॾाढा सुठा, लेकिन हाणे पोइ वरी कपिड़ा हटाए करे पिया ॾिसनि। चई त बदां जोकर ठही वियासीं, कपिड़ा त मिलिया, हा हे त अञा मुसीबत थी वई। चई घबरायो न, साम्हूं दर्जी अची वियो। चओ हरे राम। चए थो सरकार अगरि असांखे आज्ञा मिले त मां हिननि जी बिल्कुलु बढ़िया सिलाई करे छॾियां, बिल्कुलु बढ़िया लॻंदा तव्हांखे। भगवान चयो नेकी और पूछ पूछ भैया। उन जी कोई भक्ति थियल हुई भगवान जी, प्रेम भाव में आंसू भरे करे घणी प्रेम सां ध्यान सां सभिनि जा एॾा सुंदर वस्त्र सिलाई करे छॾिया
कि सब गदगद थिया। भगवान हृदय से आशीर्वाद दिनी। तॾहिं खां वठी करे ॾाढा फलजी फूलजी विया भैया। जेतिरो कपिड़ो उन खां वधीक सिलाई पइजी वई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था ओ भाई दोस्तन सखाओ अब कैसो भयो। चई कन्हैया आनंद आ गयो। अरे भैया नेक कपड़े तो मिल गए, चकाचक है गए। अगर क्या, अगर माला पड़ जाती गले में तो हम भी माला माल है जाते। चौ हरे राम। सामू ॾिठूं। चई चलो ये देखो सुदामा जी की बगिया है। सुदामा केड़ा? ब्राह्मण सुदामा न, ॿिया सुदामा, माली सुदामा, उहे भी भगवान जा भक्ता। सुदामा सुदामा श्रीधामा। चओ जय श्री कृष्ण। श्रीधामा सखा, सुदामा ब्राह्मण गुरुकुल में सखा मिलंदा। हे भगवान जा भक्त माली सुदामा। भगवान उते विया, आहा गदगद थिया, चरणन में लोटपोट थिया। अहो भाग, अज झोपड़ीअ में भगवान आया आहिनि, पहुची करे दर्शन ॾिनो आहे। भगवान चवनि था पिया कि चाचा असांखे गुल मिलंदा, कुछ मालाऊं मिलंदियूं। अखियुनि में आंसू भरिजी आया। प्रभु संध्या जो वक़्तु आहे, आख़िरी पहर बचियो आहे ऐं मां सभु गुल लाहे छॾिया दोपहर तक। ॾिसो कुझु गुल हूंदो, प्रभु हिकु बि गुल न बचायो। मां ई त माली आहियां, मां ई त ॾिसी आयुमि होॾे। भगवान चवनि था हिकु बार ॾिसी अचो। जो आ गया प्रभु, मां तव्हांजो वचन पालन थो कयां। माली चवनि था ॾिसी त आयो आहियां, पंहिंजे हथ सां गुल लाया हुआ, हिकु बि गुल कोन हो। लेकिन पोइ बि श्री कृष्ण जी आज्ञा आहे। विया वन में, विया पंहिंजे बगीचे में विया, साध संगत जी हैरान थिया। हिकु बि शाखा अहिड़ी न हुई जंहिंमें गुल न लॻल हुजे। पूरो बगीचो गुलनि सां बिल्कुलु लहलाहे। हैरान थिया, सम्झी विया त हे नंढे से बालक रूप में जेके आहिनि इहे परम तत्व आहिनि। सुंदर सुंदर गुल चुनी वरिता उन्हनि ऐं सुंदर सुंदर माला पाए करे सभिनि खे सजाए छॾियो। ॿ ॿ टे टे मालाऊं जेतिरी खणो। भगवान चयो हे सुदामा जी, हे चाचा तव्हां मुंहिंजे सखाउनि खे गुलनि सां सजायो आहे। तव्हांजो जीवन, तव्हांजो कुल, तव्हांजो ख़ानदान सभु गुलनि में सजिजी वेंदो। तव्हांजो लोक सुहेलो, तव्हांजो परलोक सुहेलो। तव्हांजे अंदरि समृद्धि बि हूंदी ऐं भक्ति भी होंगी। बोलो भक्तवत्सल भगवान की। बिना घुरे भगवान कई वरदान ॾेई छॾिया सभिनि खे। भगवान चवनि था सखा संघाती अब तो बने बाराती। चवनि था लाला चलो ये तो वस्त्र मिल गए, माला गिर गई तो गले में माला माल है गए। अरे थोड़ी सुगंध पड़ जाती, चंदन पड़ जाता महाराज तो चकाचक है जाते। सामू भगवान ॾिठो, अरे वो देखो कौन जा रही चंदन उठाए। चओ हरे कृष्ण। त्रिवक्रा सरंधरी कंस महाराज के, राजा कंस के जेकी सुगंध इत्र फुलियल चंदन लॻाईंदी। भगवान पोयों आवाज़ ॾिनी, सुंदरी ओ सुंदरी। ध्यान ई ॾिनई, ॿी काई हूंदी। मुंहिंजी त उपवास थींदी आहे, मुंहिंजी त मज़ाक उॾाईंदा आहिनि। भगवान चई तुम ही को कह रहे हैं सुंदरी। मुड़ी जो ॾिसे, आहा श्याम सुंदर भगवान के ॾिसंदी रहिजी वई। तव्हां मूंखे सुंदरी चयो? हा मां तव्हांखे सुंदर थी लॻा। माण्हू त मज़ाक उॾाईंदा आहिनि। टिनि जॻह ते मूंखे कुब आहे, टेड़ी आहियां टिनि जॻह तो। चई देवी असांजी अखियुनि जे लाइ तूं सुंदर आहे, छो जो भगवान त स्वभाव ॾिसंदा आहिनि। मूंखे ॿुधाए तूं असांखे चंदन लॻाईंदी, असांखे असांजे सखाउनि खे? सरंदरी चए थी, हे जगदीश्वर हे चंदन त कंस राजा जो आहे, लेकिन उहो इन जे योग्य न आहे। अॼु तव्हांजो दर्शन कयो आहे त अगरि मां तव्हांखे चंदन लॻायां त हीअ चंदन जा भाग्य आहिनि। तव्हां न सजंदव, हे चंदन सजी वेंदो, इन जो जीवन सफल बणंदो। देवी त पोइ देर छा जी, तुरंत चंदन लॻाए। श्री कृष्ण खे पीलो चंदन, दाऊ महाराज बलराम जी खे बि लाल चंदन लॻाई, ग्वाल बालनि खे बि सजाई, गदगद थी विया। भगवान मुस्कुराइण लॻा। अंशुमान चवण लॻा, गोविंद हिन तव्हांखे सजाए छॾियो, कुझु त हिनखे बि भेटा तव्हांखे ॾियणु खपे। भगवान चवनि था हिन मूंखे सजाए करे सुंदर बणायो आहे, मां बि हिनखे सुंदर बणाईंदुमि। चओ जय श्री कृष्ण। अच्छा हेॾे आहे भाई सुंदरी साम्हूं आई। भगवान हुनजे चरण ते पंहिंजो चरण रखियो, हिकिड़ो हथु कमर में रखियो। टे कुब्ज हा, टई दूर करण हा। सखा न सम्झा। चओ हरे राम। सखा नथा सम्झनि। चओ जय श्री कृष्ण।
तेजस्वी चढ़ने लगो, काना का कर रही हो है, मथुरा नगरी है, हाँ वृंदावन ना है। बलराम जी मुस्कुराइनि था, अरे अरे भैया तव्हां ॾिसंदा वञो, चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। भॻवान ॿ आङुरियूं खयूं ऐं ठुडीअ ते टिड़िंग थोरो सो ठक कयो त टई कुब्ज दूर थी विया ऐं हूअ जेकी कुब्जा हुई सरंदरी हिकदमि ॼण स्वर्ग में कोई अप्सरा लही आया, ईअं सुंदर बणिजी वई। बोलो वृंदावन बिहारी लाल की। अरे बाप रे, नचण लगा ग्वाल बाल कन्हैया, तेने तो जादू कर दियो। सब ॾिसण लगा, अरे तो कोई जादूगर छोरो आयो आहे भैया, कमाल आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री दामा चवण लॻो, कुछ भी चओ कृष्ण, तू भी टेढ़ो हीअ भी टेढ़ी, जबरदस्त आहे तव्हांजी जोड़ी। चओ हरे कृष्ण। भगवान मुस्कुराइण लगा। हाणे त सरंदरी बलहार थी वई, चई प्रभु मुंहिंजे घर हलो। अक्रूर चाचा आया, उन्हनि बि चयो पंहिंजे असांजे घर हलो। भगवान चवनि था न, पहिरियों आतंकवादी खे ठिकाने लॻाए कंस मामा खे, पोइ तव्हां वटि ईंदासीं। चओ जय श्री कृष्ण। ऐं भगवान पोइ विया बि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे श्री कृष्ण भगवान जो घुमनि था मथुरा में। जेके भी दुकानदार आहिनि, हिकु हिकु दुकानदार ॿाहिरि निकिरी निकिरी स्वागत थो करे, साईं चरण घुमायो अचो। ऐं इलायची, लौंग, बीड़ा, सुंदर पान, मधुर पान, मिठाई, भोजन प्रसाद सभु चवनि था स्वीकार कयो। अहिड़ो भव्य स्वागत छाजे करे चवनि था, भैया अगली सरकार इन जी बणण वारी अथव, ॾींहं बदिलण वारा अथव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते भगवान वधिया त हिकिड़ो वॾो सुंदर स्थान ठहियल यज्ञशाला हुई। हे छा आहे कि वॾो धनुष पियो आहे हिते, कोई हिलाए न सघंदो आहे। हलो त भैया घुमी अचूं। सेवादारी बीठा, रक्षक वेठा। अरे असां थोरो हथु लॻायूं, कि तव्हां छा हथु लॻाईंदव, वॾा वॾा खणी न सघंदा आहिनि। स्पर्श कयूं भला, कयो कयो। भगवान स्पर्श कयो। खणी ॾिसूं चाचा, खणी ॾिस, खणी ॾिस, तो जहिड़ा 1000 माण्हू ईंदा खणी न सघंदा। भगवान हिकु हथ में खयो, जो खीचो त जीअं राम जी धनुष तोड़े छॾियो। अॼु श्री कृष्ण भगवान उहो धनुष भंग कयो। बोलो वृंदावन बिहारी लाल की। वो धनुष कोई मामूली न हो। जीअं धनुष भॻो अहिड़ी टंकार थी उन में, टिनी लोकनि में आवाज़ हली वई। अरे रक्षक घबराइजी विया सभु। ऐं कंस कननि मूं आवाज़ ॿुधी। अरे छाजी आवाज़ आहे? डुकंदो डुकंदो आयो हिकिड़ो सेवक चवण लॻो, महाराज यज्ञशाला जो धनुष तव्हांजे भांजे भॼी छॾियो आहे। यादि आया, अरे गुरु जी जा वचन महात्मा चयो हो, ये धनुष कोई तोड़ नहीं पाएगा, और जो तोड़ेगा तो तुमको छोड़ नहीं पाएगा। बस कंस हाणे अहिड़ो भयभीत थी वियो, थर थर कांपण लॻो। अहिड़े भगवान जेके बि प्रहरी आया, उनखे टुटल धनुष सां ई उन्हनि खे वैकुंठ पहुचायो, कई भॼी विया। ऐं भगवान अॻिते वधिया। हाणे कंस जी त अहिड़ी हालत थी वई, कोई भी कारो रंग ॾिसे, कारो कपिड़ो ॾिसे त डुक पाए भॼे। दाल में कारो जीरो भी अचे तो थाली फिटी करे तो भॼे पियो। चओ जय श्री कृष्ण। सांवरो रंग नज़र अचे तो उनखे कृष्ण ई तो नज़र अचे, सपननि में हड़बड़ायो थी तो वञे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। उहा रात संध्या थी वई। विश्राम घाट ते भगवान विश्राम कयो। हरे राम हरे राम। छोजो आराम जे अंदर ॾिसो, राम नाम सां ई आराम आहे। भगवान जे नाम बिना, भगवान जे बिना आराम ना है। जीवन में चाहिए घर हमें आराम, जीवन में चाहिए घर हमें आराम, तो पुकार पुकार के कहें आ राम, आ राम। भगवान जे पुकार में ही आनंद आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। विश्राम घाट ते विश्राम करे सुबह जो भगवान उथिया ऐं सजी सवरी करे जेॾीमहिल हलिया त भगवान सिधो मथुरा जे महलनि में पहुता ऐं षड्यंत्र करे पूरी तैयारी करे रखी। कंस कोयला पीर हाथी 10,000 हाथियुनि जी शक्ति उनखे नशो कराए वेठा। महावत ॾिसे तो पियो अची आहे उहे इन कृष्ण बलराम। तुरंत हाथीअ खे अॻिते की, हाथी मारण आयो भगवान खे, भगवान संभलिजी विया। वरी ॿियों बार जीअं भगवान खे मारण आयो, भगवान ॾंद पकड़े वरिता, ॿई खीचे करे ॾंद ॿाहिरि कढी छॾिया। हाथी थियो वेदांती। दाऊ जी चई, काना एक दांत हमको दे, हिकु ॾंद उनखे ॾेई। इहे वॾा इन्हनि सां सुंदर साज ठहंदा आहिनि हाथीअ जे ॾंदनि सां। चओ जय श्री कृष्ण।
वॾी शोभा जा प्रतीक हूंदा आहिनि। भगवान पकड़े करे हाथीअ खे सिधो वैकुंठ धाम मोकिलियो, महावत खे बि मोकिलियो वैकुंठ धाम। इन खां जीअं भगवान अॻिते वधिया त हज़ारे हज़ारे माण्हू, लखे माण्हू वेठा आहिनि, राजा वेठा आहिनि, ऋषि मुनि संत महात्मा, मथुरावासी ब्रजवासी, चारो तरफ़ जीअं स्टेडियम हूंदो आहे न, ईअं वॾो हिकिड़ो रंगमंच आहे ऐं वॾे हिकिड़े ऊचे आसन ते कंस वेठो आहे। उहा रंगमंच आहे। हेठि कुश्तीअ जी ॾाढी वॾी हिकिड़ी जॻह आहे जिते वॾा वॾा पहलवान वेठा आहिनि। भगवान जीअं प्रवेश कयो, अनंत सुंदर, भगवान खे ॾिसी करे सभु ॾिसंदा रहिजी विया। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सभु पंहिंजे पंहिंजे भाव जे अनुसार भगवान जो दर्शन था कनि। एतिरे में चाणूर मुष्टिक, इहे ॿई भाउर आहिनि, शल तोशल कूट आदि पहलवान वॾा वॾा। इन हिकु हिकु पहलवान में हज़ारनि हज़ारनि पहलवाननि जी शक्ति। चओ जय श्री कृष्ण। उहे चवनि था हाणे रंगमंच में बिना पुछे भगवान खां असांजी ऐं कृष्ण बलराम जी कुश्ती थींदी। दर्शक जेके वेठा उहे लानत ॾियणु लॻा, शर्म कयो, हे पापी अत्याचारी कंस थो करे, हे बालक, हे त गुलाब जे गुल खां बि कोमल आहिनि। हा, हे कुश्ती लड़ण जे लाइक़ु आहिनि, हे त गोद में विहारे मक्खन खाराइण जे लाइक़ु आहिनि। भगवान चवनि था शर्म वरम अथव, विकिणे खाधी त चाणूर, असां काथे 12 साल उमिरि कोन्हे ऐं तूं हटो कटो नौजवान असां सां लड़ाई कंदे बेशरम। वो बि चालाक हो। चई महाराज हिन महिल जंहिं हाथीअ खे मारे आया हो न, 10,000 हाथियुनि जी शक्ति, असां सां लड़ाई कयो, युद्ध करणी पवंदो बिल्कुलु कुश्तीअ में। चओ हरे राम। मन सुखा चयो कान्हा मैं तेरे साथ हूँ, हम तेरे साथ हैं, दिखा इसको पूतना वालो हाथ। ऐसी बात तो आजा साथ। भगवान अचिया अखाड़े में, बलराम अचिया श्री कृष्ण सां, चाणूर तो लड़ाई करे, मुष्टिक बलराम सां, पैंतरेबाजी हलण लगी। ईअं पियो लॻे बिल्कुलु पेशेवर कोई वॾा बिल्कुलु पहलवान आया आहिनि। चओ हरे राम। ये लड़ाई कंदा आहिनि न के छा WWF वारा, छा चवंदा आहिनि, रेसलर, उहे त महाराज कुझु कोन्हनि। उहो जेकी पैंतरेबाजी ॾेखारी भगवान, टंग सां टंग था फसाइनि, बाहुनि सां बाहूं पटके था छॾनि, केॾी महिल हीअं गुलाटी था खाई वञनि, धम सां था करनि, वरी उथी था बीहनि पिया। अहिड़ा अहिड़ा तरीक़ा पैंतरा भगवान ॾेखारिया। थोरी देरि खेॾाए करे ऐं चाणूर खे जो पटकियऊं त चाणूर चारो खाने चित। हेॾो मुष्टिक खे बलराम जी हिकिड़ो मुष्टिक दॿायो त मुष्टिक जी बि जय गोपाल। वरी शल तोशल खे बढ़िया चङी तरह भगवान पिटाई कई। केॾी महिल हो था कनि, हाणे तूं मुख हीअं त मुंहिंजी बि चमाट सहणी पवंदे, ठका सिधो परम धाम। कूट आयो, कूट खे बि कूटे करे श्री मुकुंदाय नमो नमः। कंस घबराइजी वियो। बाक़ी पहलवान सिधो 18-4-22। अरे बाप रे, हे त अंधेर करे छॾी, हाणे कीअं थींदो? तलवार कढी छॾी, बिल्कुलु न छॾींदुमि, मारे छॾींदुमि मां। अरे मां हिन जे माता पिता खे मारे छॾींदुमि, पंहिंजे पीउ खे बि मारे छॾींदुमि, यदुवंशनि खे नष्ट करे छॾींदुमि। भगवान ॾिठई त हिन जो हाणे थोरो नट बोल्ट ढिलो थो थिए। भगवान लॻाई छलांग ऐं रंगमंच ते चढ़ी आहे हिकदमि, तलवार कढी वरिती। कंस भगवान साम्हूं आया, हिकु हथु पकड़े तलवार खे वारनि खां पकड़े जो घुमायूं कंस खे सिधो हेठि, वरी पकड़े करे सिधो मंच खां हेठि, ॾाढी लंबी मंच हुई, पकड़े करे विश्व भार खणी करे भगवान कंस जे मथां किरिया। हे श्री मुकुंदाय नमो नमः। बोलो वृंदावन बिहारी लाल की। लेकिन सभु ड्रिजी विया, कंहिंखे विश्वास नथो अचे कि कंस एॾो जल्दी मरी वियो। भगवान ॾिठो अञा भयभीत आहिनि, देवताउनि खे बि भरोसो न आयो। वारनि खां पकड़े जो भगवान खीचियो, ॾिठऊं कंस त जय गोपाल थी वियो आहे। पोइ त गीत वॼण लॻा, बाजा वॼण लॻा, देवताउनि गुलनि जी बरसाति कई, जय जयकार थी वई। बोल वृंदावन बिहारी। ओम वसुदेव सुतं देवं देवसुतं देवं। इन धुन में अचूं त चवणो पवंदो न तव्हांखे, साध संगत जी तव्हांखे बि दोहिराइणो पवंदो, चवणो पवंदो। वेनती मञो,
वसुदेवसुतं देवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। कृष्णं वंदे जगतगुरुं। आहा, लीला में वसुदेव बाबा जा सुपुत्र ठही आया। देवकी माता के जिन परम आनंद ॾिनो। कंस चाणूर के मारे करे जंहिं परम धाम वैकुंठ मोकिलियो। वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम। अहिड़े सॼे संसार जे जगत जे सभिनी लोकनि जे गुरु, ध्यान ॾिजो, जगत गुरु श्री कृष्ण भगवान खे हिते चयो वियो आहे। अहिड़े जगत गुरुअ जे चरणनि में असां बारंबार प्रणाम था कयूं। कृष्णम वंदे जगत गुरु। त जंहिं श्री कृष्ण खे न मञो, परमात्मा तत्व न मञो, उहो कंहिं बि जात मजहब जो, धर्म जो, संप्रदाय जो हुजे, उन पंहिंजे गुरुअ जो अपमान करे छॾियो। उनजा गुरु उन ते कॾहिं राज़ी न थींदा। गुरु कृपा, गुरु तत्व उनखे मिली नथो सघे। जेके जगदीश्वर जगत गुरु भगवान श्री कृष्ण खे प्रणाम नथा कनि, मञनि नथा, श्रद्धा नथा रखनि, इनखे परम तत्व ऐं सतगुरु ॿई नथा सम्झनि। चओ हरे कृष्ण, हे हरे। भगवान जो स्वरूप ॾिसी करे जेके बुजुर्ग माताऊं, उन्हनि खे भगवान श्याम सुंदर पंहिंजे पुट जे समान था लॻनि, पंहिंजी सॻी संतान था लॻनि, वात्सल्य रस में भरिजी थी वञनि। ब्रह्मवादी संतनि महात्माउनि खे साक्षात ब्रह्म रूप था नज़र अचनि। ज्ञाननि खे परम तत्व परमात्मा जे रूप में नज़र था अचनि। भक्तनि खे श्री भगवान जे रूप में नज़र था अचनि। पहलवाननि खे वॾा पहलवान, ज्ञाननि खे ज्ञानी, विज्ञाननि खे विज्ञानी। जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान अॻिते वधिया। वसुदेव बाबा देवकी माता खे कारागार खां मुक्त कयो। अॼु घणनि सालनि खां पोइ, लॻभॻि 12 साल थियण वारा आहिनि। 11 साल 56 ॾींहं भगवान रहिया वृंदावन में, हा न। पहिरें ॾींहुं त भगवान हली विया, त अॼु दर्शन कयो भगवान जो, अखियुनि मां आंसू था वहनि। भगवान सोचियो कि अगरि मुंहिंजो परम तत्व सम्झंदा त पोइ हिननि खे उहो रस न मिलंदो जेको माता पिता खे संतान जे द्वारा मिले। इन करे भगवान मोहिनी विझी छॾी। उन्हनि खे पुत्र भाव आयो, वात्सल्य रस आयो। देवकी माता गोद में विहारियो। भगवान उन्हनि खे ॾाढो प्रेम कयो। गले मिली करे रोअण लॻा, चवण लॻा, हा पिताजी, हा मैया, तव्हां असांजो बचपन न ॾिसी सघियव, असांजो शिशु रूप, बाल रूप, इहा पौगंड अवस्था कुझु बि न ॾिठव। ॿारनि जो माता पिता जे लाइ इहो समय ॾाढो महत्वपूर्ण हूंदो आहे। ॿार नंढा हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। घणे प्रेम सां पंहिंजे हथनि सां देवकी माता उन्हनि खे भोजन करायो। कुछ समय खां पोइ नंद बाबा आदि जेके बि ब्रजवासी आया हुआ, भगवान उनखे सम्झाए करे प्रेम सां, प्रीत सां, भाव सां गले लॻाए करे उन्हनि खे वापसि वृंदावन मोकिलियो। अॼु उहे वृंदावन विया। 100 साल श्री कृष्ण जी विरह। हे हरे, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जा जेके नाना जी हा, उग्रसेन कंस जा पिता, भगवान जा नाना जी, उन्हनि खे मुक्त कयो भगवान। ऐं राज तिलक उग्रसेन महाराज खे ॾिनो। उग्रसेन चवनि पिया, तव्हां राज खणो। भगवान चयो, न न, राज जा अधिकारी तव्हां ई आहियो नाना जी। उन्हनि खे राज तिलक थियो। जॾहिं सभिनि खे पतो पियो त धर्मात्मा महात्मा उग्रसेन महाराज वरी राजा बणिया आहिनि, कंस उन्हनि खे कैद में विधो। अरे सॼी नगरी जे जेके हली आहे यदुवंशी व्यापारी वापसि अची विया मथुरा नगरीअ में। चओ हरे राम। हाणे न जीअं होॾे अफ़गानिस्तान में आतंकवादी आया, तालिबानी, त कई माण्हू छॾे हली आया। असांजे देश जा माण्हू, अमेरिका जा, सभु निकिरी भॼी विया। आतंकवादी चओ जय श्री कृष्ण। मान लो सभु आतंकवादी नष्ट थी वञनि, हली वञनि, ऐं उते कोई सुंदर राजा राज करे, धर्म हुजे, कर्म हुजे, करुणा हुजे, दया हुजे, त सभु वापसि अची वञनि। चओ हरे राम।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। देवकी मैया वसुदेव बाबा चवन था कन्हैया तू छा छा कयो आ भाई। हाँ चवन था हमने तो केवल बांसुरी बजाई, हमने तो केवल गैया चराई, हमने तो माखन खायो और कुछ न हमको आयो। अरे भाई जणिया पाते जनेऊ न धारण कियो, हाँ तुझो जनेऊ संस्कार थींदो। चओ जय श्री कृष्ण। तरी भगवान जो जनेऊ संस्कार गुरुकुल में पढ़ाई करण जे लाइ उज्जैन में अवंतिकापुरी भगवान के उते मोकिलियो वियो। कृष्ण बलराम के गुरु सांदीपनी महाराज जे आश्रम में गुरु सांदीपन महाराज भगवान के ॾिसंदे ई गदगद थिया, परम भाव अची वियो। जेकी कई जन्मनि में विद्याऊं न अचनि उहे केवल 64 ॾींहंनि में 64 डेज़ भगवान विद्या अर्जित करे वरिती। उनमें वॾी वॾी विद्याऊं, हे संसारिक विद्याऊं भी, चित्रकारी, कढ़ाई ऐं ॿियो भोजन ठाहिण बि, हा न, ऐं कई तरह जी जेके कलाऊं विद्याऊं थींदियूं आहिनि उहे सभु बि। उन जे अलावा दिव्य कलाऊं जेके रिद्धियूं सिद्धियूं हूंदियूं आहिनि, मन जी ॻाल्हि सम्झी वञणु, सूक्ष्म रूप धारण, अंतर्धान थी वञनि, हिक जॻह खां ॿिए जॻह ते पहुची वञणु, रूप बदिले छॾणु, इहे सभु कलाऊं बि सिखी वरितऊं केवल 64 ॾींहंनि में। गुरु जी हैरान थी विया, सम्झी विया त भैया हे मामूली माण्हू न आहे। चओ हरे राम, हे त कोई परम तत्व आहे। 64 ॾींहंनि खां पोइ भगवान जी जॾहिं विदा थियणु लॻी त उते परम सखा मिलिया भगवान खे सुदामा महाराज। उहे लिकी पिया, भगवान ॻोल्हण लॻा, ॻोल्हे ॻोल्हे ॾिठूं त बन में लिकी पिया आहिनि। सुदामा जी छा थियो? तव्हां चिंता न कयो, असांजो वरी मिलन थींदो, असां वरी मिलंदासीं। गले लॻाए करे आंसू पोछे दिलासो ॾेई भगवान गुरुकुल में हलन था। गुरु जी के प्रणाम करे चवन था, गुरु जी कुछ सेवा जी आज्ञा कयो। गुरु दक्षिणा, गुरु जी के नेत्रन में आंसू अची आ। चवन था तो जहिड़ो शिष्य मिलियो, इन खां वॾी गुरु दक्षिणा कहिड़ी हूंदी। लेकिन गुरु जी पोइ बि गुरु माता अची वई। चओ हरे राम। गुरु माता अची वई, हे त कुछ न घुरंदा, लेकिन मां त सुञातो आहे श्री कृष्ण खे, पुट वांगुरु मूंसां गॾु रहियो आहे। हे कृष्ण, मां तुंहिंजे तत्व खे सुञाणे वरितो आहे। अगरि तोखे गुरुनि खे दक्षिणा ॾियणी आहे त मां थी चवां, हा गुरु माता तव्हां आज्ञा कयो। असांजो पुटु कई साल पहिरियों समुद्र जे किनारे ते वियो, वापसि न आयो। अच्छा, मां हिन महिल ई थो वञा। कृष्ण बलराम विया समुद्र में। चओ जय श्री कृष्ण। समुद्र देवता पाण आवाज़ ॾिनी, भगवान चयो त महाराज मूंखे जानकारी न आहे, मुंहिंजे पूरे समुद्र में हुजे त मां वापसि कयां। हिकिड़ो अंदरि असुर रहंदो आहे, शंखासुर। भगवान तुरंत विया, शंखासुर सां युद्ध करे उनखे मारे छॾियऊं। लेकिन उनजे पेट मां बि गुरुपुत्र न निकितो। ओहो, शंखासुर खे असां मारे छॾियोसीं। शंखासुर जी आत्मा भगवान खे प्रार्थना थी करे, प्रभु तव्हां मूंखे मारे छॾियो त हिकिड़ो वरदान बि ॾियणो पवंदो। कहिड़ो वरदान? तव्हां वरदान घुरी वठो। चवनि था तव्हांजा 3 हथ भरियल आहिनि, चक्र गदा पद्म सां, हिकु हथु तव्हांजो ख़ाली आहे। कृपा करे मूंखे त तव्हां मारे करे अमर करे छॾियो मुंहिंजी आत्मा खे, पर जेको मुंहिंजो शरीर आहे उहो बि अमर थियणु खपे। अरे भैया, शरीर थोरी अमर थींदो? हा, थी थो सघे अगरि तव्हां इनखे पंहिंजे हथ में शंख ठाहे करे धारण कयो। शंखासुर जी वेनती भगवान स्वीकार कई, उन शरीर में शंख ठाहियो भगवान, जंहिंजो नालो पियो पांचजन्य शंख। अहिड़ा भक्त वत्सल भगवान। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे श्री कृष्ण बलदेव सिधो धर्मराज भगवान वटि आया, उन्हनि पूजा कई, प्रभु आज्ञा, गुरुपुत्र तुरंत वठी आया, लेखा जोखा कुछ न पुछऊं। भगवान उन्हनि खे वापसि वठी आया, गुरु माता जे साम्हूं ॾिनऊं, स्तब्ध रहिजी विया, आश्चर्यचकित थी विया। परम आनंद, अखियुनि में आंसू, हृदय में ख़ुशी। गले लॻाए करे गुरु माता जार जार रोअण लॻी, गुरु जी रोअण लॻा। आहा, वरी कृष्ण खे गले लॻायूं। असां कीअं तुंहिंजो शुक्र कयूं? न गुरु जी, अहिड़ी त तव्हां 1000 सेवाऊं चओ, हे त मुंहिंजो धर्म आहे। तव्हां गुरु जी आहियो, मां तव्हांजो सेवक आहियां, शिष्य आहियां। गुरु जी चवनि था इहा तुंहिंजी लीला आहे। परम गुरु कृष्णम वंदे जगत गुरु। वरी बि गले लॻायो, बार बार दुआऊं ॾिनियूं गुरु जी। चओ जय श्री कृष्ण। उतों भगवान विदा थी करे वापसि आया। बोलो वृंदावन बिहारी लाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे ध्यान जो भाई,
मथुरा में हिकिड़ा परम मित्र भगवान खे मिलिया। श्री कृष्ण भगवान जा परम सखा जीअं अर्जुन जी सुदामा जी, बृहस्पति महाराज जा शिष्य। नालो उन्हनि जो उद्धव जी महाराज। उद्धव जी महाराज परम ज्ञानी, परम बुद्धिमान, परम भक्तिवान, भगवान जा सखा, भगवान जा मित्र, भगवान जा भक्त। भगवान जी भक्ति कंदा आहिनि, आराधना कंदा आहिनि। इन करे भगवान उन्हनि खे संपूर्ण प्रेमी भक्त ठाहिण लाइ वृंदावन मोकिलियो। रोज़ स्तुति कंदा हुआ। भगवान में सखा भाव बि आहे, दोस्तनि वांगुर बि ॻाल्हाईंदा, हक़ बि जताईंदा, लेकिन भगवान जी हृदय सां आराधना बि कंदा हुआ। त तू श्री कृष्ण आहे, पर तू जगदीश्वर बि आहे। तू गोपाल माखन चोर आहे, लेकिन तू परम तत्व भी आ, परमात्मा भी आ। जहिड़ी तरह गुरु नानक देव महाराजन स्तुति कई आ। चओ हरे राम। गुरु नानक देव महाराजन गुरबाणी में स्तुति कई, हे मुंहिंजा गोविंद, हे गोपाल, तू दयालु आ, तू यशोदा जो लाल, तू लाल आ। अचो इहा गुरबाणी प्रेम सां तहां भी गायो, श्रवण कयो। हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे दयाल लाल, हे दयाल लाल। प्राणनाथ अनाथ सखे, प्राणनाथ अनाथ सखे, दीन दर्द निवार, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, दयाल लाल, हे दयाल लाल। हे समरथ अगम पूरन, हे समरथ अगम पूरन, हे समरथ अगम पूरन, हे समरथ अगम पूरन, मोह माया धार, हे गोविंद, हे गोपाल, हे गोविंद, हे गोपाल, हे दयाल लाल, हे दयाल लाल। हे गोविंद, हे गोपाल, अन
बोलो जय। गोविंद गोपाल भगवान की जय। वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। संत चवंदा आहिनि हिकु ॾींहुं मथुरा में भोजन जी थाली आई त श्री कृष्ण भगवान जे थालीअ में मक्खन जी नंढी सी कटोरी आई ऐं मक्खन ॾिसी करे श्री कृष्ण खे वृंदावन जी ब्रज जी यादि आई ऐं आंसुनि जी धार वहण लॻी। एतिरे में परम ज्ञानी भागवत उद्धव जी महाराज पहुता। चवण लॻा कृष्ण तव्हां रो था, तव्हांजी अखियुनि में आंसू? हा, छाजे करे? अॼु मूंखे वृंदावन जी यादि अची वई। देवकी मैया खे चई छॾ त मुंहिंजे थालीअ में कॾहिं मक्खन न ॾे, मुंहिंजी थालीअ में कॾहिं ॾही न ॾे, मूंखे कॾहिं खीर न ॾे, मूंखे लस्सी न ॾे, मूंखे ॾुध न ॾे। खीर जी काई बि शइ ॾिसी करे सिधो मूंखे ब्रज यादि ईंदी आहे, गायूं यादि ईंदियूं, गोपाल यादि ईंदा आहिनि, गोपियूं यादि ईंदियूं आहिनि, ब्रज जो कण कण यादि ईंदो आहे उद्धव। भले मां धर्म जी स्थापना लाइ हिते रहियो आहियां, पर मां हिकु क्षण बि उन्हनि खे भुलिजो न आहियां। चओ हरे राम। हाणे उद्धव जी सम्झाइनि था श्री कृष्ण भॻवान खे, चओ हरे राम, कि तव्हां त भॻवानु आहियो, तव्हां त श्री भॻवानु आहियो, परमात्मा आहियो, तव्हांखे छाजो मोह आसक्ति? भॻवानु चवनि था उद्धव हे मोह न आहे, हे प्रेम आहे। छो जो गोपियूं मुंहिंजे लाइ रोअनि थियूं, जेको मुंहिंजो जीअं भक्ति कंदो आहे मां हुनजी उहे भक्ति कंदो आहियां। कोई दुश्मनी सां ईंदो आहे त मां दुश्मनीअ सां हुनजो बेड़ो पार कंदो आहियां। लेकिन गोपियूं गोप ग्वाल वृंदावन 24 कलाक आंसू वहाईंदा आहिनि, इन करे मूंखे बि उन्हनि जी उहा ई यादि ईंदी आहे, मुंहिंजा बि आंसू वहंदा आहिनि, केॾीमहिल दृष्ट केॾीमहिल अदृष्ट। त प्रभु तव्हांजो दुख कीअं दूरि थींदो? अगरि तूं उनखे धीरज ॾे, गोपियूं रोअण बंदि कनि, मुंहिंजो रोअण बंदि थी वेंदो। त इन जो छा उपचार आहे? तूं अॼु ई वञ रथ खणी करे ऐं गोपियुनि खे सम्झाए, चओ जय श्री कृष्ण। प्रभु तव्हांजी जेकी आज्ञा मां अॼु ई थो वञा। तत्व ब्रह्म तत्व आत्मज्ञान परमात्मा ज्ञान देह देही नश्वरता अनश्वरता अहिड़ा ज्ञान मीमांसा ॿुधाईंदोमांनि, गोपियुनि खे परम ज्ञान अची वेंदो। भॻवानु चवनि था भाउ तूं वञ त सही, उते पतो पवंदो ज्ञान कंहिंखे आयो आहे। चओ जय श्री कृष्ण। मां इहो ई थो चाहियां कि तोखे जेकी नंढी सी हिकिड़ी कमी आहे निश्चल प्रेम जी, सरल प्रेम जी, उहा अची वञे। तूं ज्ञानी आहे, इहा ॻाल्हि तूं भुलिजी वञ। इन करे भॻवानु उद्धव जी खे मोकिलिनि था, चवनि था बी रथ मुंहिंजो खणी वञ, बी कपिड़ा बि मुंहिंजा पाए वञ, बी पीताम्बर न ओड़ींदे त गोपी कोई ॾिसंदे कोन। हू बहू भॻवानु पंहिंजो स्वरूप ॾेई करे ॿाहिरियों ऐं उद्धव जी खे मोकिलियो। बोलो उद्धव जी महाराज की। उद्धव जी महाराज जेॾी महिल वृंदावन में पहुता, परियों खां हिकिड़ो माण्हू नज़र आयो। उद्धव जी महाराज उनखे आज्ञा ॾिनी त ओ भाई यशोदा मैया नंद बाबा जो घर ख़बर अथई? ध्यानु ई नथो ॾे। अरे भैया तोखे पतो आहे नंद बाबा जो घर किथे आहे? साम्हूं वेठो आहे, ॾिसे बि थो बगल में। टियों बार चई तूं ॿुधंदो न आहे छा? भला ॿुधणु घटि ईंदो अथई? तॾहिं चए थो नंद बाबा जो घर सिधो हली वञो, बिल्कुलु हे साम्हूं दिशा में अथव। त टे बार चयोमांव तव्हां पोइ ॿुधो, घटि ॿुधंदा आहियो? चवनि था न अहिड़ी ॻाल्हि न आहे भैया, असांजे नगरीअ में श्याम सुंदर श्री कृष्ण रहंदा हुआ, उहे जॾहिं खां विया आहिनि त माण्हुनि ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो आहे, सभिनि जी वाणी विश्राम थी वई आहे। हाणे कंहिंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई न लॻंदी आहे, माण्हू कोई बि न ॻाल्हाईंदो आहे व्यर्थ, भुलिजी विया आहिनि सभु ॻाल्हाइणु ॿुधणु खेॾणु टपणु, इहे सभु ॿाहिरियूं ॻाल्हियूं सभु भुलिजी विया आहिनि। केवल हिते श्री कृष्ण जे विरह जी गंगा वहंदी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। पहिरीं माण्हूअ खे ॾिठूं त उद्धव जी महाराज हैरान थिया, अचरज में भरिजी विया, अञा त गोपियूं न मिलियूं। चओ जय श्री कृष्ण। अॻिते वधिया, यशोदा मैया नंद बाबा जे घर पहुता। नंद बाबा खे थोरो सो होश हुयो ॿाहिरी, अरे ईअं मिलिया उद्धव खे जीअं श्री कृष्ण सां मिलंदा आहिनि, ईअं गले लॻायो। यशोदा मैया खे ख़्याल ई न आहे केरु आयो आहे केरु वेठो आहे। नंद बाबा चवनि था ॾिस हिन यशोदा जी अहिड़ी हालत थी वई आहे, अचानक केॾी महिल बि चवंदी आहे अरे अरे कृष्ण खे मां भोजन ॾेई अचांव थी,
अरे अरे बीहो उनखे मखन खाराइणो आहे, सभु ॻाल्हियूं पुराणियूं कंदी रहंदी आहे। कृष्ण वियो आहे, पोइ उनखे यादि कराइणो पवंदो आहे ॾींहं में 24 बार, त हली वियो मथुरा, कृष्ण हिते कोन्हे मथुरा में आहे, वरी रोअण लॻंदी आहे। इहा धार जेकी वहे थी न ॿाहिरियों, इहा गोपिन जी यशोदा मैया नंद बाबा जे इहा आंसुनि जी धार थी वहे, झरनो जेको वही रहियो आहे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कई ॻाल्हियूं उते कयूं। उद्धव महाराज जा त होश उॾामिया। ॿाहिरि जेॾी महिल निकिता, भोजन प्रसाद खाई करे, तॾहिं उन्हनि जो रथ ॾिसी करे गोपियूं आयूं, अरे हे रथ त मथुरा जो आहे। अरे वरी उहो आयो आहे छा, क्रूर अक्रूर जेको असांजे श्याम सुंदर खे वठी वियो। ॿी गोपी चए थी उहो छा अची करे कंदो, मरियल पंहिंजे कंस जा पिंडदान करण आयो आहे छा यमुना जीअ में। चओ हरे राम। एतिरे में उद्धव जी महाराज ॿाहिरि निकिता। पहिरियों त कृष्ण जहिड़ी छवि ॾिसी सभु गोपियूं घेरे वियूं, वरी ॾिठूं त हे त कोई ॿियो आहे, हैरान थी वियूं। उद्धव जी पंहिंजो परिचय था ॾियनि त हे गोपीजन, हे महाभाग, मुंहिंजो नालो उद्धव आहे, मां श्री कृष्ण जो परम सखा आहियां, मित्र आहियां। अच्छा, वाह वाह वाह, तोखे मोकिले छॾी। छा कृष्ण खे यादि ईंदी आहे कॾहिं गायनि जी, नंद बाबा जी, यशोदा मैया जी, असांजी कॾहिं यादि आई अथसि? अरे उहो त ॾींहुं राति तव्हांखे यादि कंदो आहे, ॾींहुं राति। उन ई त मूंखे मोकिलियो आहे संदेश ॾेई करे, तव्हांजे लाइ चिठियूं ॾिनियूं। चओ हरे राम। चिठियूं झपटी पियूं गोपिन, जेके बि कुझु कागज़ आहे सभु फाड़े छॾियो। छीना झपटी में फटण लॻा कागज़, उहे टुकड़ा टुकड़ा खणी करे निहारण लॻियूं। अरे उद्धव जी छो मज़ाक कई आहे श्री कृष्ण असां सां, हिन में त हिकु अक्षर बि लिखियलु कोन्हे। इहो ई त प्रमाण ॾेखारण लाइ हुन जगदीश्वर मूंखे मोकिलियो आहे कि हुनजो एॾो प्रेम आहे तव्हां सां। जेॾी महिल बि चिठी लिखण श्री कृष्ण वेहंदा आहिनि, कलम खणंदा आहिनि, लिखणु चाहींदा आहिनि, स्याही हले इन खां पहिरियों हुन जा आंसू हली पवंदा आहिनि, उहो कागज़ धुलिजी वेंदो आहे, चिठी लिखी न सघंदा आहिनि। जेतिरा बार उन्हनि प्रयास कयो आहे, आंसू रुकिया न आहिनि। अहिड़ो प्रेम आहे श्री कृष्ण जो तव्हां सां। गोपियूं प्रेम समाधि में खोइजी वियूं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे सम्झाइणु आयो आहियां कि उहो ई श्री कृष्ण जेको मथुरा में वेठो आहे, जिन तव्हां सां खेल कयो, उहो परम तत्व अथव। गोपिन खे त पतो ई हो, उहो परब्रह्म अथव, परम सनातन ईश्वर अथव। हाणे मां तव्हांखे अहिड़ो आइडियो थो ॾियां, अहिड़ी तजवीज़ थो ॾियां, अहिड़ो उपाय थो ॿुधायां कि तव्हांखे बसि काॾे अचण वञण जी ज़रूरत ई न आहे। तव्हांखे भीतर ई उन जे ध्यान में हली वञो, उहो परमात्मा रूप में, आत्मा रूप में आहे। उन रूप सां यादि कयो, उहो हिते ई आहे बसि। हुन जा हथ पेर शरीर वारो ई तत्व न आहे, उनखे भुलिजी वञो कृष्ण खे। उहो ज्योति स्वरूप ॾिसो, बिना पेरनि जे हलंदो आहे, बिना हथनि जे कमु कंदो आहे, बिना नक जे सुंघंदो आहे, बिना कननि जे ॿुधंदो आहे, बिना वाणीअ जे ॻाल्हाईंदो आहे। उहो परब्रह्म आहे। चओ हरे राम। बिन पग चलई सुने, बिन काना कर, बिन कर्म करे बिद नाना। उहो निराकार आहे। उनजे निराकार स्वरूप खे पकड़ियो। कृष्ण कृष्ण छा लॻाइनो अथव? बसि अहम ब्रह्मास्मि सोहम, उहो परम तत्व आहे। बसि शिवोहम, उहो स्वरूप यादि कयो। निर्गुण निराकार ज्योत आहे, ॿियो कुझु कोन्हे। अच्छा, हा ॿियो कुझु कोन्हे, उहो ई आहे बसि निर्गुण निरंकार। गोपी चए थी हेॾे अचो भैया, हेॾे अचो। हे साम्हूं निधिबन ॾिसो था, हा हिते सभिनी गोपियुनि सां उन्हनि हास विलास ऐं रास कई। असांजे कंधे ते हथ रखिया, चरण रखिया, असांजे मस्तक ते कर कमल रखिया। उहो हथु काथों आयो? मुरली खणी वॼाईंदो, उहे हथु काथे आहिनि? हिते ब्रिज जे कण कण में उनजे चरणनि जी छाप आहे, उहा निर्गुण निरंकार आहे। उहो गायूं चारींदो, उहो निर्गुण निरंकार हो। चओ हरे राम। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं कयूं, धीरे धीरे ज्ञान विसरंदो वियो उद्धव जी महाराज खां। अञा ॻाल्हाइनि पिया, उन्हनि में राधा रानी वेठी। एतिरे में हिकिड़ो कारे रंग जो भंवरो अची वियो। उनखे ॾिसी करे उद्धव जी भुलिजी विया। उद्धव जी सां ॻाल्हाइण ई बंदि, ध्यानु ई कोन्हे, एॾी प्रेम में खोयल आहिनि। राधा जी उन भंवरे खे निहोरो ॾियणु लॻी, अच्छा तूं बि आयो आहीं उतो मथुरा मां, उन कपटीअ वटो, उन मोकिलियो आहे तोखे।
उनजो संदेश खणी आऊं, अच्छा अच्छा तू बि कारो हो बि कारो, आ तुंहिंजे मुछुनि में जेको पीलो रंग लॻल आहे गुलनि जो, हो बि पीतांबर पाईंदो आहे, तूं बि गुलनि जो रस वठी भॼी वेंदो आहे, हो बि असां गोपियुनि खे छॾे हली वियो आहे। तुंहिंजो स्वामी कपटी अथई, चएसि असांजी विनती करण जी चापलूसी करण जी ज़रूरत न आहे, असांजो निहोरो करण जी ज़रूरत न आहे, तंहिंजा पंहिंजे स्वामीअ खे तूं स्वार्थी आहे। जॾहिं राम रूप में आए ॾिसो परम तत्व सुञाणनि थियूं न, वो वीचारी आई पाउडर ऐं क्रीम लॻाए करे शूर्पणखा तोखे निमंत्रण पई ॾे शादीअ जो, हाँ हिकु त उन सां प्रेम न कए, शादी न कए, उल्टो उनजो नक ऐं कन कटाए छॾे। अहिड़ो निर्दयी कठोर तूं, प्यार ई त करे पई तोसां, चओ जय श्री कृष्ण। वो वीचारो महान शक्तिशाली बाली उनखे लिखी करे तीर हणी मारे छॾे। ई छल कपट तूं सदा खां कंदो आयो आहे, असां सां बि त छल कए अथई, प्रेम भरी ॻाल्हियूं करे रास महारास करे छॾे हली वई असांखे। चओ जय श्री कृष्ण। उद्धव जी महाराज जो ॾिठो त हिते कहिड़ी दशा आहे, योगी समाधि लॻाईंदा आहिनि तॾहिं बि उहा दशा न हूंदी आहे। यशोदा मैया नंद बाबा गोपी जन जॾहिं उहे ॻाल्हियूं करणु लॻियूं, धीरे 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 सॼो ज्ञान जेको हुयो उहो ख़ाली थींदो वियो। जीअं कोई फिल्मी गाना भरियल हुजनि, ॿी फालतू शयूं भरियल हुजनि, उहो वञी करे तव्हां हिकिड़ी हार्ड डिस्क में साफ़ कराए छॾियो, डिलीट कराए छॾियो, ऐं मथां कीर्तन गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गीता भागवत रामायण भक्तमाल भॻवान जा गुण भॼन कीर्तन भराए छॾियो। तीअं ज्ञान निकिरंदो वियो, ज्ञान जो अभिमान निकिरंदो वियो, ऐं धीरे धीरे ख़ाली थी करे उन में प्रेम भरिजंदो वियो। गोपियुनि जा आंसू भरिजी विया, आया गोपियुनि खे रुआरणु बंदि करणु, पाण ई रोअणु लॻा, पंहिंजो ॻाल्हाइण ई बंदि थी वियो। नंद बाबा चवनि था ओ परते ॾिस छा आहे, जीअं गिरिराज आहे उते कृष्ण जा चरण अञा ताईं अथई। हे वृक्ष ॾिस, हिन ते कमर टिकाए करे उहो बांसुरी वॼाईंदो हो मुरली मनोहर। उहो गायूं ॾिस, हे गायूं अञा ताईं रोअनि थियूं। अक्रूर चाचा आया न उन जा, जॾहिं वठी वियसि इन दिशा में गायूं रोज़ु निहारींदियूं मथां वापसि अची वञे। हे ग्वाल बाल ॾिस, सुबुह जो वेंदा आहिनि ऐं शाम जो वापसि ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि यशोदा मैया आज भी तेरो लालो नहीं आयो, लाला नहीं आयो। अहिड़ी हालत है ब्रिज जी। हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। संत चवंदा आहिनि भाई ज्ञान जे अभिमान ते अहिड़ा प्रेम जा डंडा लॻा कि ज्ञान जी गोदड़ी ठही वई। अॼु बि वृंदावन में ज्ञान गोदड़ी मोहल्ला अथव, स्थान अथव हुते, परम प्रेम में खोइजी वियूं। हाणे उद्धव जी भुलिजी आहे ज्ञान ॼण, हाणे वठणु सिखी आहे। ॿियो बि ॿुधायो कृष्ण कहिड़ी लीलाऊं कयूं, कृष्ण छा कयो, ख़ुदि बि रोअनि था। चओ हरे राम। हम प्रेम दीवानी हैं, वो प्रेम दीवाना, हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। ऐ ऊधा हमें ज्ञान की, ऐ ऊधा हमें ज्ञान की, पोथी न सुनाना। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। ऊधो इन असुवन को हरि सम्मुख ले जा। ऊधो इन असुवन को हरि सन्मुख ले जा। पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ा। पूछे हरि कुशल तो चरणों में दियो चढ़ा। कहियो जी लो प्रेम का ये तुच्छ नजराना। हो कहियो जी लो प्रेम का ये तुच्छ
नजराना। ऐ ऊधो हमें ज्ञान की, ऐ ऊधो हमें ज्ञान की, पोथी न सुनाना हो। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। बोलो गोपी वल्लभ भगवान की जय हो। तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा प्राण। हो तन मन जीवन श्याम का, श्याम हमारा का। रोम रोम में रम रहा वो मत वाला श्याम। रोम रोम में रम रहा वो मतवारा श्याम। इस तन में नहीं योग का अब कोई ठिकाना। हो इस तन में अब योग का नहीं कोई ठिकाना। एक दिन नैनों के निकट रहते थे आठों यार। हो एक दिन नैनों के निकट रहते थे आठों यार। अब बैठे हमें विसार के वो निर्मोही शाम। अब बैठे हमें विसार के वो निर्मोही शाम। दीपक वो जमाना था, दीपक ये जमाना। वो दीपक वो जमाना था, दीपक ये जमाना। ऐ ऊधो हमें ज्ञान की, ऐ ऊधो हमें ज्ञान की, पोथी न सुनाना हो। हम प्रेम दीवानी है, वो प्रेम दीवाना। 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 बोलो भक्त वत्सल भगवान की